गुलशन इकबाल में STP पारां क़दीम आबादियुनि में वधंदड़ बदमनी मंशियात जे विकिरे ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। STP अॻवाननि मुबारक भट्टी, अली बख्श लाशारी, मंठार चांडियो सचल ॻोठ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कराची जे क़दीम मसंदियुनि में समाजी बुराइयूं, मंशियात फरोशी, जुआ ऐं फहाशी जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि, जॾहिं त बदमनी पिणु उरूज ते आहे। हुननि चयो त वास्तेदार अख़्तियारनि खे केतिराई भेरा समाजी बुराइनि तोड़े बदमनी ख़िलाफ़ लिखत में शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि नोटिस नाहे वरितो वियो। STP सदाई बुराइनि ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे ऐं हाणे बि पंहिंजी जिदोजहद जारी रखंदी। सदन चवण हो त माण्हुनि जे मसइलनि लाइ आवाज़ उथाइण ते धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। IG सिंध, SSP ओभर ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो आहे त मामले जो नोटिस वठी मसइला हल कया वञनि, ॿी सूरत में सॼी सिंध में एहतिजाज कयो वेंदो। असां इंतिज़ामिया खे ॿुधायूं था त तव्हीं कयो छा था, छा जूं पगारूं था खाओ। तव्हांखे इन्हनि समाजिनि बुराइनि जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां न कयो, सरेआम मंशियात हले पई, उहो बि अंबारनि जी सूरत में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उन्हनि खे कोई चवण वारो कोन्हे ऐं फहाशी जा अॾा सरेआम पिया हलनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।